निहाल खाना तुझी आखिरी ख्वाहिश हस्त करे छड़ी आदम खान आदम खान माथा तो बता दो। अरे राम करे नंद बच्चा थी पांचा राम कर माथा चो तो परे थी भाई जुल्म कयो आदम खान याद रख ये सब जको तो कयो यो सिर्फ ऐं सिर्फ पाजी अना खातिर कयो आदम खान तो पाजी अना खातिर कयो आदम खान मारो को नलन रखिस। अरे को डॉक्टर हमारे को डॉक्टर को लाओ ना आदम खान अकम दो डॉक्टर अरे गाड़ी कर ना आदम निहाल खाना बस आदम खान जो पंहिंजे असूलन सां गॾु दफ़न थी वेंदो। अॼु ही असांजो टियों ड्रामो हुयो जेको अवां ॾिठो। बिल्कुलु 6 ड्रामनि खां पोइ 7 तारीख़ इन्हनि किरदारनि जे विच में इन्हनि डायरेक्टरनि जे विच में इन्हनि कहाणीकारनि जे विच में चटाभेटी थींदी, एवार्ड तक़रीब थींदी। फर्स्ट पोजीशन, सेकंड पोजीशन, थर्ड पोजीशन हासिल कंदड़ ड्रामनि खे पहिरीं पोजीशन खे 30,000 आर्ट काउंसिल जे तरफ़ां, ॿी पोजीशन खे 25,000 आर्ट काउंसिल जे तरफ़ां, टी पोजीशन खे 20,000 आर्ट काउंसिल जे तरफ़ां। जीअं असांजे हिन मेड़ाके में हिन मंडल में हिन प्रोग्रामनि में समाजी वर्कर असांजा वकील असांजा शहरी असांजा ॿिया साथ ॾींदा आहिनि। उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी हाई कोर्ट जो वकील असांजो अॼु जो चीफ गेस्ट मोहतरम ज़फ़रुल्लाह सुमरो ताड़ियूं जाए साईंजन खे अर्ज़ु कजां था अचनि। असांजो वाइस प्रेसिडेंट मोहतरम सत्तार खोड़ लाइ ताड़ियूं। अजरक पाराईंदो महिमान खे असांजो आर्ट काउंसिल जो वाइस प्रेसिडेंट मोहतरम सत्तार ख्वावर। अजरक पाराईंदो साईं खे अब्दुल नबी सारियो। असांजी लाइब्रेरी जो इंचार्ज अब्दुल नबी सारियो साहब अजरक पाराईंदो साईं खे। हाँ ज़फ़र साहब के ज़फ़र साहब जे ख़्यालनि जे इज़हार खां अॻु में सामिन असां हर ड्रामे खां पोइ हींअर अॼु खां रवायत शुरू कया त ड्रामे खां पोइ अव्हांखे कुझु रक़्स बि ॾेखारींदासीं, कुझु डांसूं बि ॾेखारींदासीं। ऐं हाणे आउं ज़फ़र साहब खां पहिरियां पंहिंजे वाइस प्रेसिडेंट मोहतरम अब्दुल सत्तार ख्वावड़ के गुज़ारिश कंदुसि त अव्हां सां मुखातिब थिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां जेके आहियो इन आर्ट काउंसिल जे फेस्टिवल के कामयाब कराइण में असांजो तावन था कयो। ऐं इंशाअल्लाह ताला जेको सुभाणे खां वरी जेके अञा ड्रामा आहिनि उन्हनि में अञा जेके आहिनि से वधीक आर्टिस्ट आहिनि। ऐं हीअ जेको मुक़ाबिलो थिए थो इहे जज साहब वेठा आहिनि जेके फ़ैसिलो कंदा। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट आहे त सुभाणे बि जीअं टाइम ते पहुचो त जीअं असां टाइम सां जेको आहे 10 बजे पूरे जेको आहे असां पंहिंजो ड्रामो शुरू कयूं। वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। हींअर आउं मोहम्मद सालिह अब्बासी खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे आर्टिस्टनि जो तारीफ़ कराए ऐं महिमान सां हथु मिलाराए। दोस्तों सभ खां अॻु में असांजो मोहतरम
डायरेक्टर साईं निज़ामुद्दीन चांडिया साहब, असांजे मोज़ज़ मेहमान साईं ज़फ़रुल्लाह सुमरो साहब जन सां हथ मिलाईंदा भरपूर ताड़ियुनि जी गूंज में। उन खां पोइ हिन ड्रामे जो कहाणीकार ऐं वॾेरे जे जज़्बाती रोल में जंहिं किरदारु अदा कयो असांजो शाइर दोस्त साकी सौफ़दार खोसो, भरपूर ताड़ियुनि जी गूंज में साकी सौफ़दार खोसो हिन ड्रामे जो राइटर, भरपूर ताड़ियूं। उन खां बाद में जंहिं धाड़ेल जो किरदारु अदा कयो सैयद गौस अली शाह, भरपूर ताड़ियुनि जी गूंज में असांजे मोज़ज़ महिमाननि सां मिलंदो सैयद गौस अली शाह। उन खां पोइ असांजो जेको सीनियर आर्टिस्ट ऐं सिंध जो मञियल मौसीकार जंहिंजो नाम तव्हां सभिनी खे ॿुधल हूंदो, जंहिंखे अॼु तव्हां स्टेज ड्रामे में ॾिठो ऐं मूं त साईं असां अॻ में बि प्ले कया आहिनि, पर अॼु साईं रोआरे छॾियो आख़िरी सीन ते। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में सैयद मोहसिन शाह, भरपूर ताड़ियुनि जी गूंज में मोहसिन शाह। दोस्त असांजो जंहिं हीरे जो किरदारु अदा कयो उहो सिंध जो मञियल अदाकार, ख़ूबसूरत अदाकार जंहिं सॼी सिंध में नाम कमायो, तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में मोहतरम जावेद खुआवड़, भरपूर ताड़ियुनि जी गूंज में जावेद खुआवड़। असांजे मोज़ज़ मेहमान जनाब ज़फ़रुल्लाह सुमरो साहब जन सां मिली रहिया आहिनि। उन खां बाद में असांजो सजण चाचड़, सजण चाचड़ जिथे बि आहे स्टेज ते अचे, जंहिं साइड हीरे जो किरदारु कयो सिकंदर चाचड़, ज़फ़र चाचड़, भरपूर ताड़ियूं दोस्त जे लाइ। दोस्तो तव्हांखे जंहिं हिते वेठे वेठे खिलायो उहो बिल्कुलु नओं अदाकार हुयो। तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में कमदार जे किरदार में जंहिं किरदारु कयो ज़ाहिद चांडियो, ज़ाहिद चांडिया जे लाइ भरपूर ताड़ियूं। उनजो पहिरियों स्टेज ड्रामो हुयो, भरपूर ताड़ियूं। साईं सां मिलो। फिदा जतोई जंहिं नौकर जो किरदारु अदा कयो असांजो सीनियर आर्टिस्ट फिदा जतोई। हाणे यकीनन तव्हांखे इंतज़ारु हूंदो, मूंखे ख़बर आहे सभिनी खे इंतज़ारु हूंदो त हिकिड़ो तारफ़ थिए जंहिं हीरोइन जो किरदारु अदा कयो भरपूर ताड़ियुनि जी गूंज में रीमा तुनियो, भरपूर ताड़ियुनि जी गूंज में। भरपूर ताड़ियूं असांजे लाड़काणे जी सुठी आर्टिस्ट आहे, उनजे लाइ भरपूर ताड़ियूं। हियो दोस्त मोहम्मद सालेह अब्बासी जंहिं तव्हांजे अॻियां ईमानदार ऐं ऑनेस्ट ऑफिसर जो करेक्टर निभायो ऐं वॾेरी जी हवेली मां अची मुजरिम अरेस्ट बि कयईं। असांजो पुराणो सीनियर दोस्त, सुठो दोस्त, हिन संदसि शहर सां ऐं दोस्त खे चवंदुसि तूं महिमाननि सां मिलाए, तूं ई सुहिणो सुंदर आहीं, कश्मोर खां केटी बंदर आहीं, साह में सालेह तोखे पूॼियमि, तूं ई मस्जिद मंदिर आहीं। मोहम्मद सालेह अब्बासी। दोस्तों इहो ई असांजा फनकार। हाणे आउं माइक ॾींदुमि जेको आहे सो उस्ताद सरवर सालम साहब खे। महिरबानी। हींअर आउं अॼोके हिन प्रोग्राम जे ख़ासि महिमान इज़्ज़तमाब जनाब मोहतरम ज़फ़रुल्लाह सुमरो साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे ख़्यालनि का इज़हार कनि ऐं कुझु ॻाल्हाइनि। महिरबानी साईं। अवल त मां तव्हांजो थोराइतो आहियां, लख लख तव्हांजा कुर्ब जो तव्हांखे असांखे हिते मान ॾेई हिते घुरायो। उन खां पोइ मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो तारीफ़ ज़फ़रुल्लाह सुमरो एडवोकेट हाई कोर्ट, बेसिकली मां ज़मींदार बि आहियां, वकील बि आहियां, सियासतदान बि आहियां, पर मां हिन मुआशरे में जेको किरदारु ॾिठो ज़मींदार जी हैसियत सां उनखे मां एप्रिशिएट न कंदुसि। इन जे करे त हिते वॾा ज़ुल्म थियनि था।
प्यार जा जेके असां वटि मसइला थियनि था उन ते हो लूणु बुरकण जो कमु कनि था। हा, उन खां बाद में मां एज़ अ वकील तौर ते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जेकॾहिं पंहिंजो पाण में इतिहाद थिए थो ऐं पाण में कोऑपरेट थिए थो, छोकिरी ऐं छोकिरे जो लव मैरिज थिए थो, त उनखे साफ़ सुथरो करे उनखे आज़ादु करे परणाइणु खपे। पर असांजो मुआशिरो इनखे एप्रिशिएट नथो करे, उहो इन जो हिकिड़ो कारण आहे। असां वटि उहो अञा रवाजु न आयो आहे। असां वटि सिंध में इहो रवाजु आहे त कारोकारीअ जो जेको सिलसिलो आहे, जंहिंखे ॾिठो थो वञे त प्यार जे परणे खे कारोकारी कयो थो वञे, पर फॉरेन कंट्रीज़ में ईअं न आहे। फॉरेन कंट्रीज़ में एतिरो रवाजु ज़रूरु आयो आहे त ख़ासि तौर ते माण्हू जेके वॾा माण्हू आहिनि उहो ईअं कंदा आहिनि त असां पंहिंजी जेको छोकिरो ऐं छोकिरी आहे उहो पंहिंजो जीवन साथी पंहिंजो पाण चूंडे, पंहिंजो ख़रीदारी बि पाण करे, पंहिंजो घुमे फिरे पंहिंजी आज़ादी सां, पंहिंजी मर्ज़ी सां उते वेहे। इहो मुआशिरो असां वटि सिंध में रवाजु कोन्हे, पर हिते असां वटि हल्को ऐं जेको माण्हू मुआशिरे खे सोचनि था त हीउ असांजो मुआशिरो सुधरे, पर असांजे सिंध में हिकिड़ो इहो रस्म रवाजु आहे त जेकॾहिं इन शइ खां हटी करे जेकॾहिं कमु कंदासीं त इहा असांजी न ज़मींदारी हलंदी, न चंग मुड़सी हलंदी, ऐं असां वटि सिंध में इहो ई राज हलंदो जेको ज़मींदारीअ जो तव्हां ॾिठो। आख़िर में हाल इहो थियो त हमराह ॿिन्हिनि खे गोली लॻी ऐं ॿिन्ही खे मारे फिटो कयो वियो ऐं प्यार खे ख़तमु कयो वियो। मां इन जे वाक़ई पंहिंजो ख़िलाफ़ु आहियां त प्यार खे कॾहिं बि जेको आहे न ख़तमु न करे, ऐं इनशा अल्लाह उनखे जेको आहे जीवन साथी बणाए ऐं उनखे अॻिते करे। ऐं असां वटि हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधायां त असां वटि कोर्ट में ईअं बि थींदो अथव, मां प्यार जी फेवर त ज़रूरु कयां थो, पर हे जेके मोबाइल वारा इश्क आहिनि न, इहे एतिरा मसाइला आहिनि असां वटि। हर महीने जेकी शादियूं थियनि थियूं, महीने ॿिए तलाकूं वठनि थियूं मायूं। उन्हनि मायुनि खे इहा ख़बर नथी पवे त असां इश्क त कयूं था, पर जेकॾहिं को शादी या थी वञे त उन छोकिरे खे ॾिसनि ई नथियूं त हीउ को ठठी आहे, अलाए रोलू आहे, अलाए उनखे को लटो कपिड़ो वठी ॾींदो, अलाए न वठी ॾींदो, पोइ उनजे करे इहो फेल्यूअर थियनि था, पोइ उनजे करे कोर्ट ते वरी डिवोर्स थी वञे। बहरहाल सोच सम्झे करे ऐं इनशा अल्लाह अलाह करे अहिड़ो अमल छोकिरी ऐं छोकिरो सम्झनि त जंहिं ॿिए मुआशिरे खे बि गंदगी फैलिजे न, ऐं मुआशिरे में अहिड़ो किरदारु अदा कनि जीअं असांजो जेको हे भॼण जो सिलसिलो आहे, ऐं इहो एॾो त ख़राबु आहे जो पीउ खे त तकलीफ़ थिए थी, पर असां वटि कोर्ट में अहिड़ा मैटर थियनि था त जहिड़े वक़्तु को छोकिरी वञे थी प्यार जो परणो करे थी, पीउ साम्हूं बीठा त उनखे लेखे ई कोन थी। पर सॼो मुआशिरो पढ़ियल लिखियल जेकॾहिं इहो चाहींदो त असांजे मुआशिरे में सुधारो अचे त मां सम्झां थो त मुआशिरो सुधी सघे थो। हिते तव्हां ॾिठो इहो त किरदारु इहो ई थियो त जेको बि हिते असांजो पढ़ियल लिखियल डॉक्टर आयो उनजे लाइ उहो जेको संग घुरियो वियो, पर उहो उनखे मिलियो कोन, रहंदो उनजे लाइ बद नज़मी बि पैदा थी ऐं उनखे ख्वार ख़राब बि कयो वियो जेको पढ़ियल लिखियल ख़ानदान आहे। ऐं इन जो थोरो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे त जेको वॾेरो किरदारु अदा करे थो, मां सम्झां थो उहो हिन असांखे मुआशिरे खे ख़राब त करे थो, पर इन खां सवाइ बि माण्हू हली बि नथो सघे। हिते सिंध में जेको रवाजु आहे, महिरबानी तव्हांजा लख कुर्ब, तव्हां मूंखे हिते इज़त बख़्शी ऐं तव्हां हिते मूंखे घुरायो। ऐं मां पंहिंजे हिन दोस्तनि जे लाइ हिते 10,000 रुपया साईं जन जे लाइ ऐलान कयां थो। ऐं ॿियो त ख़ासि तौर ते हिते 2 माण्हू प्यार जे परणे खे ऐं प्यार खे हिननि माराए विधो आहे, ऐं मां इन्हनि जे लाइ प्रिह अदी प्रिह जे लाइ 2,000 रुपया जुदा सेपरेट, ऐं उनजो जेको
लवर हुयो उनखे बि 2000 रुपया सेपरेट ऐं जेको आहे 2000 रुपया हुन बि किरदारु सुठो अदा कयो असांजे ज़मींदार साहिबु 2000 उन लाइ सेपरेट महिरबानी साईं तव्हांजा लख